लाहौर पाकिस्तानी अदाकार फ़िरोज़ ख़ान जी ज़िंदगी ऐं संदसि ॿी शादी खां पोइ जा अज़दिवाजी मामला अक्सर सोशल मीडिया ते बहस हेठि रहंदा आहिनि। गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां संदसि ॿी ज़ाल डॉक्टर ज़ैनब खां धाड़ थियण जा अफ़वाह हुआ, जंहिंजी फ़िरोज़ ख़ान जी भेण हमीमा मलिक तरदीद कई आहे। ज़ैनब सां मंसूब स्क्रीन शॉट सोशल मीडिया ते वायरल थी रहिया हुआ, जंहिं में दावा कई वई त ज़ैनब फ़िरोज़ खां धाड़ थी वई आहे। जो त ज़ैनब पारां ताज़ो हिकु इंस्टाग्राम ते पोस्ट कयल स्टोरी उन्हनि सभिनी ख़बरुनि खे रद्द करे छॾियो, जंहिंमें हू ऐं फ़िरोज़ जिब में गॾु हुआ। हमीमा मलिक ज़ैनब जी कहाणी शेयर कंदे कूड़ी दावा कंदड़नि ते सख़्तु रद्द अमल ज़ाहिर कयो। हुन चयो त अल्लाह जा बाना फ़िरोज़ ऐं ज़ैनब जा जॉगिंग करण विया आहिनि ऐं ॿार मूं सां गॾु फिल्म ॾिसी रहिया आहिनि। तव्हां अल्लाह खां डिॼो। हमीमा वधीक चयो त असां हिकु ख़ुशि ख़ानदान आहियूं, असांजी ज़िंदगी में अमन आहे। महिरबानी करे कूड़ियूं ख़बरूं पखिड़णु बंदि कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।